बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पुलिस, पुलिस जूं ज़िम्मेवारियूं। अगरि तव्हांखे हू चवनि त पहिरीं जेको लेक्चर असां पोएं लेक्चर में पढ़ियोसीं, पहिरियों पढ़ियोसीं त पुलिस जॉइन करणु छो था चाहियो या पुलिस जो कमु छा आहे, ठीकु आहे। उन खां बाद में पुलिस जूं रिस्पॉन्सिबिलिटियूं, पुलिस जूं ज़िम्मेवारियूं छा आहिनि, ठीकु आहे। उन खां पहिरीं उन खां पोइ बाद में पढ़ियोसीं पाण त एजुकेशन ते बि पढ़ी चुका आहियूं त एजुकेशन जी जेकी मतिलबु एजुकेशन छो ज़रूरी आहे, एजुकेशन छा आहे, इहो वग़ैरह पढ़ियोसीं। उन खां बाद में पाण त 3 लेक्चर पढ़ी चुका आहियूं। क़ाइदे-आज़म मोहम्मद अली जिन्ना से राति हुयो लेक्चर। अॼु जो जेको पंहिंजो लेक्चर आहे, अॼु ॾींहं जो जेको पंहिंजो लेक्चर आहे उहो आहे रिस्पॉन्सिबल पुलिस। पुलिस जूं जेके रिस्पॉन्सिबिलिटियूं आहिनि उहे छा आहिनि उहे पाण अॼु पढ़ंदासीं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो बआसानी सां मिली सघनि। बिना देर जे responsibility of police. When you think of police, what does it mean to you? तव्हां सोचो छा पुलिस छा आहे, ठीकु आहे। द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ पुलिस ऑफिसर इज़ टू प्रोटेक्ट द पब्लिक एंड टू सर्व द कम्यूनिटी। जेको पुलिस ऑफिसर जी जेकी ज़िम्मेवारी आहे उहो हिकु आवाम जी ख़िदमत करणु ऐं उन्हनि कम्यूनिटी खे महफ़ूज़ बणाइण जी आहे। They also detect and the prevent crime. Police officer strive to mention the law. हू पंहिंजे कानून जे पिणु हू पंहिंजे कानून तहत असांजे जेके जुर्मवार हूंदा आहिनि, जेको जुर्म हूंदो आहे उन्हनि जे लिहाज़ खां बि मतिलबु हुनजो कमु कारवाई हूंदी आहे ऐं हू उनखे ज़ाहिर जे हिसाब सां या उन्हनि खे अप्लाई करे हू पंहिंजी मतिलबु जेकी ड्यूटी आहे उहा पूरी कंदो आहे। न्यू पुलिस ऑफिसर वर्क विथ द जनरल ड्यूटी as patrol divisions that provides a range of experience and assignments. हिकु जेको नओं ऑफिसर जॾहिं भर्ती थींदो आहे त हुनजो हिकिड़ो रेंज जे हिसाब सां मतिलबु डिवीज़न जे हिसाब सां उन्हनि जा हिकिड़ा मतिलबु एक्सपीरियंस वारा हूंदा आहिनि, हिकिड़ा नवां हूंदा आहिनि। उन्हनि जी आम ड्यूटी हूंदी आहे, जनरल ड्यूटी हूंदी आहे। उहे ॾेई करे हू मतिलबु हिकिड़ो तरीक़ेकार ॾींदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि। द पेट्रोलिंग इन असाइंड एरियाज़ टू इनफोर्स लॉ, प्रोटेक्ट पब्लिक सेफ्टी एंड अरेस्ट क्राइमिनल सस्पेक्ट ईदर बाय कार, फुट बाइकल और इन सम केसेस हॉर्स। Police officer can also do some of the following. They investigate accidents and crime scenes to series to secure evidence and interview any witness. They collect notes and reports. हू छा कंदा आहिनि, हू अगरि कंहिं हलंदड़ माण्हू खे या घोड़े ते चढ़ियल या गाॾी ते चढ़ियल, मोटरसाइकिल ते चढ़ियल या कहिड़े बि तरीक़े सां अगरि हू उन सां उन क्रिमिनल खे पुछी करे उहो रिपोर्टूं ठाहींदा आहिनि, एविडेंस ठाहींदा आहिनि, सबूत ॻोल्हींदा आहिनि ऐं नवां तजुर्बा इस्तेमालु करे ऐं हुननि ताईं पहुचंदा आहिनि। पोइ हुननि खां वरी इंटरव्यू कंदा आहिनि। इंटरव्यू जे दौरान वरी हुननि सां जेके मतिलबु के अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके मैंशन करे उहे यादि कंदा आहिनि, उहे गॾु कंदा आहिनि। दे कैन प्रोवाइड एमरजेंसी असिस्टेंस टू विक्टम्स एंड डिज़र्ट क्राइम एंड एक्सीडेंट्स। ऐं जेको मतिलबु एमरजेंसी जो जेको एमरजेंसी में जेके बि मतिलबु एविडेंस हूंदा आहिनि, क्रिमिनल सां जेके बि मतिलबु हादसा थींदा आहिनि उन्हनि खे बि हू पंहिंजे हिसाब सां ओचितो ई मतिलबु भरपूर कमु कंदा आहिनि, ठीकु आहे। त हीअ हो अंग्रेज़ी में। हाणे पाण पढ़ूं था पुलिस जेको सिंधी में लिखियलु आहे उनखे। त पुलिस जूं ज़िम्मेवारियूं। जॾहिं तव्हां पुलिस जे बारे में सोचो त उहो तव्हां लाइ छा मतिलबु आहे। पुलिस ऑफिसर जी ज़िम्मेवारी आवाम जी हिफ़ाज़त करणु ऐं कम्यूनिटी जी ख़िदमत करणु आहे। उन्हीअ सां गॾु उहे ॻोल्हण ऐं जुर्म खे रोकण लाइ पुलिस ऑफिसर कानून खे बरक़रार रखण जी कोशिशि कंदा आहिनि। नवां पुलिस ऑफिसर जनरल ड्यूटी सां गॾु गश्त डिवीज़न जे तौर ते कमु कनि था, जेके तजुर्बा ऐं तफ़वीज़ जे हद ताईं मुहैया कनि था। पुलिस जे जनरल ड्यूटी थी
जनरल ड्यूटी में शामिल इलाइक़नि में गश्त करणु शामिल आहे। कानून लागू करणु अवाम जी हिफ़ाज़त ऐं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण या त कार प्यादल साइकिल या कुझु केस में घोड़े ज़रिए पुलिस ऑफिसर हेठि ॾिनल कुझु कमु करे सघनि था। उहे हद ताईं हादसनि ऐं जुर्मनि जे मंज़रनि जे तहक़ीक़ात कनि था। सबूत महफ़ूज़ करण लाइ कंहिं बि सबूत हासिल करण जे लाइ कंहिं बि शाहिद जो इंटरव्यू करणु, उहे नोट्स ऐं रिपोर्टूं गॾु कनि था। उहे मथासिरनि ऐं आफ़त जुर्म ऐं हादसनि खे हंगामे इमदाद फ़राहम करे सघनि था। सो अॼु जो पंहिंजो जेको लेक्चर हुयो, अॼु जो लेक्चर पंहिंजो पुलिस जी ज़िम्मेवारियुनि ते हुयो। पंहिंजो सुभाणे जो लेक्चर बि इंशाअल्लाह को बहितरीनु टॉपिक ते हूंदो जेको तव्हांखे लॻी सघे थो त इन मां ज़रूरु ईंदो, पाण उन ते लेक्चर ठाहींदासीं। थैंक यू वेरी मच।